हमास के खत्म करने की आड़ में फलस्तीनी की नस्ल कशी, इसराइल की नॉन स्टॉप बमबारी गज़ा के बाहि जो गोलो बनाए छॾियो। फलस्तीनी जो नाव निशान मिटाइण लाइ व्हाइट फास्फोरस जो इस्तेमाल। यहूदी फौज की ज़मीनी कार्रवाई भी जारी। हमास तरफा मज़ामत, गज़ा अंदर छिती वेड़, इंटरनेट और मोबाइल सर्विस बंद, मुकम्मल मवासलाती ब्लैकआउट। इलाइके जो दुनिया से राब्तो काटा। हमलन में वधीक 400 फलस्तीनी शहीद फलस्तीनी जो अंग 7,703 थी वियो। 21,000 ज़ख्मी। गडियल क़ौमुनि जी जनरल असेंबली गज़ा में बिनादेर जंगबंदी जो ठाराव मंज़ूर करे वरितो। ठाराव जे 120 मुल्कनि तरफ़ां हिमायत ऐं 14 जी मुखालफ़त। कैनेडा, जर्मनी, बरतानिया समेत 45 मुल्कनि वोटिंग में हिस्सो न वरितो। गडियल क़ौमुनि में पाकिस्तान जे नुमाइंदे मुनीर अकरम जो चवणु आहे त इसराइल फलस्तीनियुनि जे हक़ जी लताड़ करे रहियो आहे। गज़ा में बिनादेर जंगबंदी थियणु घुरिजे। इसराइल जंगबंदी बाबत गडियल क़ौमुनि जो ठाराव रद्द करे छॾियो। हमास के मुकम्मल तौर ख़त्म करण जो ऐलान। इसराइली पढ़ई वज़ीर जो चवणु आहे त हमास के दाइश वांगुरु ख़त्म कयो वेंदो। नाणेवारी निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर चयो आहे त मुल्क में महांगाई ख़त्म न पर घटि थी वई आहे। मईशत खे बहाल करण जी कोशिश कई पई वञे। हुकूमती क़दमनि सबबि मईशत बहाल थी रही आहे। ज़राअत जे शोबे ते ध्यानु ॾेई मुल्की मईशत जे मसइलनि खे हल करे सघिजे थो। सिंध जी निगरान हुकूमत गैर कानूनी परडेन जी नेकाली लाइ ऑपरेशनल प्लान जी मंजूरी ॾेई छॾी। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जो चवणु आहे त 1 नवंबर खां गैर कानूनी परडेन जी नेकाली जो कमु शुरू थी वेंदो। हाजी कैंप, कराची, जैकबाद ऐं हैदराबाद में होल्डिंग कैंप्स क़ाइम कई वयूं आहिनि। सखर में पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल शुरू। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी शिरकत। सहाफ़ी जान मोहम्मद महर ऐं प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल जी मज़म्मत। नींगरी फातिमा फड़ो जे क़त्ल ऐं गज़ा ते इसराइल जी बमबारी ख़िलाफ़ 1 मिंट जी ख़ामोशी। सिंधी ऐं उर्दू मुशाइरो वसी शाह, अयाज़ गुल, सरदार शाह, किश्वर नाहिद, कासिम सिद्दीक़ी ऐं ॿियनि पारां तख़लीक़ूं पेश। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जो चवणु आहे त फ़न, सक़ाफ़त ऐं अदब जा धागा गॾिजी क़ौमी सुञाणप लाइ पुल जो किरदार अदा करे रहिया आहिनि। सक़ाफ़तुनि खे ॻंढण लाइ आर्ट्स काउंसिल जहिड़नि तंज़ीमुनि जो किरदार तमामु घणो अहम आहे। सुप्रीम कोर्ट में नैब तरमीमुनि बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ॿुधणी लाइ मुक़रर। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साजी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी कंदी। खैरपुर में हथियारबंदनि ॿुधणी ते वींदड़ ॻोठाणे हिकु पुलिस एहलकार खे क़त्ल करे छॾियो। हिकु पुलिस एहलकार मरणी। पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी। सर्च ऑपरेशन दौरान पुलिस सां मुक़ाबले में हिकु हथियारबंद मारिजी वियो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। जैकाबाद में संगावती तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि नौजवान असलम रोही खे गोलियूं हणी क़तल कयो। धुरिन में छिकताण। कक्कड़ वेझो कर्ज़ घुरण तां बबर बिरादरी में झेड़ो। पीरसन क़तल। जवाबदारनि डंडा हणी निज़ामुद्दीन बबर खे क़तल करे छॾियो। 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस स्टेशन भरिसां ज़मीनी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि अब्दुल जब्बार चांदियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। सजावल वेझो बिंदुरिन में झेड़े दौरान हिकु ॼणो क़तल। 4 माण्हू ज़ख़्मी। हथियारबंदनि अब्दुल्ला मल्ला खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। बबड़ो वेझो पुलिस जो गाड़ी ते छापो। हज़ारे गोलियुनि समेत हिकु जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त ॻुझे इत्तला ते गाड़ी ते छापो हणी हज़ारे गोलियूं हथ कई वयूं आहिनि। ज़िले में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखी वेंदी।
सिंध के मुख्तलिफ शहरन में किथे तेज त किथे वरी हल्की बरसात। मलीर, जमालशाह ऐं ॿियनि शहरनि में गड़े सां वसकारो। गुपचाणी, सिरहाड़ी, शहदादपुर, दौलतपुर, सफ़न ऐं ॿियनि नंढनि शहरनि में भी बरसात सबब बिजली बंद। सिंध हाईकोर्ट तरफा बिन गुम थियल माण्हुनि जे केस में घरू खाते जी रिपोर्ट रद्द। अदालत तरफा घरू खाते जो सेक्रेटरी 2 नवंबर ते ज़ाती हैसियत में तलब। वफ़ाक़ी घरू दिफ़ा जे सेक्रेटरी ऐं आईजी सिंध खे भी अॻभराई रिपोर्ट पेश करण जी हिदायत। दादू जी अदालत तरफा मेहर वाक़े बाबत केस जी ॿुधणी 4 नवंबर ताईं मुलतवी। सरदार चांदी जो चवण आहे त उमेरो बाब जा पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ते इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। उमेरो बाब चांदियो वटि कूड़ ॻाल्हाइण जो लाइसेंस नाहे, जेको चवे सच नथो थी सघे। उमेरो बाब जो चवण आहे त अदालत में संदन शायदि दबाव में अचण सबबि बेहोश थी किरी पियो। कानूनी जंग में कामयाबी हासिल कई वेंदी, कंहिंजे दबाव में न ईंदासीं। मीरपुर ख़ास जी ख़ानगी अस्पताल में हंगामी करण जो डॉक्टराणी समेत 4 ॼणनि ते केस दाख़िल। 2 डॉक्टर मुअत्तिल। इंतज़ामिया मामले जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। फौरी तौर रिपोर्ट ॾियण जी हिदायत। चेलार में वधंदड़ बदमनी ऐं दुकान मां चोरी ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते शटरबंद हड़ताल, एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवण आहे त पुलिस शहर में अमन अमान क़ाइम कराइण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। चोरी ऐं फुड़लुड़ जा वाक़िया आम थी रहिया आहिनि। पाणी जी खोट ऐं सारनि जे अघनि में लात ख़िलाफ़ आबादगार मुसलसल सरापा एहतजाज। नए कोट में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। सामारे में भी पाणी जी वाराबंदी ख़िलाफ़ सवे आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। गोलारची में सारनि जे अघनि मां कटौती ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वर्ल्ड कप जी मैच में ऑस्ट्रेलिया सख्त मुक़ाबले खां पोइ न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾेई छॾी। रविंद्रा जी शानदार सेंचुरी, मिचेल जी 50 कामयाबी पंहिंजी टीम खे न ॾियारे सघी। कैंगरूज़ तरफ़ां ट्रेविस हेड जी तेज़ रफ़्तार सेंचुरी, वार्नर जी भी 50।